खबर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। राणीपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट में शागिर्दियाणीअ खे अगवा की कोशिश करण तां एहतजाज कियो वियो आहे। आफ़ाक ॼामड़ो जी रिपोर्ट मूजिब शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंटनि में शागिर्दियाणीअ खे अगवा की कोशिश कई वई आहे। 3 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। शागिर्दनि क़ौमी शाहरा ते धरणो हयो आहे। राणीपुर थाणे ते एनसी पिणु दाख़िल कई वई आहे। राणीपुर क़ौमी शाहरा ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट बस में हथियारनि जे ज़ोर ते शागिर्दियाणी खुशबू भट्टीअ खे अगवा की कोशिश कई वई त शागिर्दनि मज़ामत कई, जंहिं ते 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में महताब आमिर, सदाम आमिर, कलीमुल्ला ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इलाज लाइ राणीपुर अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी शागिर्दनि पॉइंट बस रोड ते बिहारे क़ौमी शाहरा ते धरणो हुयो। वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुतालबो कियो वियो आहे। राणीपुर पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो आहे। शागिर्दनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलारायो वियो। राणीपुर थाणे ते खुशबू भट्टीअ जी फ़रियाद ते सदाम वसाण ऐं 15 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी।